अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश डीवा क्लास में खुश आमदीद। प्यारा वारो, अॼु असांजो टॉपिक आहे इंग्लिश सीरीज़ में व्हाट इज़ ग्रामर, जेको हर क्लास जे ॿार जो सवाल हूंदो आहे। व्हाट इज़ ग्रामर? अॼु पढ़ूं था। ग्रामर इज़ अ सेट ऑफ रूल्स दैट explain how words are used in a language to form a sentence. छा तो चए? सेट ऑफ रूल्स आहिनि दैट एक्सप्लेन, जेको असांखे वज़ाहत करे ॾेखारे थो हाउ वर्ड्स आर यूज़ इन ए लैंग्वेज, त असां कंहिं बि ॿोलीअ में लफ़्ज़नि खे कीअं इस्तेमालु करे सघूं था टू फॉर्म ए सेंटेंस, हिकु जुमिलो ठाहिण जे लाइ। त ग्रामर जेके आहिनि इहे क़ाइदा आहिनि, असूल आहिनि, जंहिंखे सिंधी में ग्रामर खे पाण चवंदा आहियूं व्याकरण। व्याकरण हाणे व्याकरण में असां इहो सिखंदा आहियूं त ग्रामर हिकु अहिड़ी ॼाण आहे, अहिड़ो इल्मु आहे जंहिंजी मदद सां असां हिकिड़े जुमिले खे सही तरीक़े सां लिखी सघूं था, सही तरीक़े सां पढ़ी सघूं था। मिसाल, आई प्लेइंग फुटबॉल। आई प्लेइंग फुटबॉल अगर ईअं जुमिलो लिखियल हुजे त असां छा चवंदासीं? ग्रामर चए थी त इहो जुमिलो ग़लति आहे। छो त हमेशह जॾहिं आऊं फुटबॉल खेॾी रहियो आहियां हूंदो त उहो चवनि था त तव्हांखे लिखणो पवंदो। आई सां गॾु हिकिड़ो हेल्पिंग वर्ब लॻंदो आहे, आई एम प्लेइंग फुटबॉल। मतलब असां जुमिलनि खे कीअं लिखी सघूं था, कहिड़े कानून जे तहत लिखी सघूं था। हाणे ग्रामर असांखे चए थो त बाबा इहो हिकिड़ो कानून आहे, जॾहिं बि वर्ब सां गॾु इंग ईंदो ऐं तव्हां रहियो आहे जे बारे में ॻाल्हि करी रहिया आहियो त तव्हांखे आई सां गॾु हेल्पिंग वर्ब जेको आहे एम लॻाइणो पवंदो, न त तव्हांजो जुमिलो छा हूंदो? ग़लति हूंदो। त अहिड़े हिसाब सां ग्रामर जी डेफिनेशन ई साॻी चए थी, सेट ऑफ रूल्स आहिनि, माना अहिड़ा क़ाइदा आहिनि, कानून आहिनि दैट एक्सप्लेन्स हाउ वर्ड्स आर यूज़, त जुमिलनि खे लफ़्ज़नि खे असां कीअं इस्तेमालु कयूं था हिकिड़े जुमिले में। जीअं सिंधी में पाण चई सघूं था हाँ, सिंधी में जुमिलो हुजे मानी थो ही खाए। असां ईअं कॾहिं सिंधी कोन ॻाल्हाईंदा आहियूं। सिंधी में बि ग्रामर इहो ई चए थी त तव्हांखे किथे जेको लफ़्ज़ इस्तेमालु करणु घुरिजे त पाण छा हिनखे सही कीअं लिखंदासीं? ही मानी खाए थो। मतलब ग्रामर चए थी ही जेको तव्हां जुमिलो लिखियो आहे इन जी पोजीशन जेको आहे उहो सही न आहे। तव्हांखे जुमिलो कीअं लिखणो आहे? ही मानी खाए थो। त व्याकरण असांखे इहो ई सेखारे थो त हिन हिकिड़े अखर खे जेको आहे या हिकिड़े लफ़्ज़ खे कहिड़ी पोजीशन ते रखूं, कहिड़ी जॻह ते रखूं, इहे क़ाइदा जेके असां सिखंदासीं असांजे ग्रामर। ग्रामर जॾहिं तव्हां का शइ लिखंदव, आर्टिकल लिखंदव या एसे लिखंदव या जेका शइ लिखण वारी तव्हां लिखंदव त तव्हांखे हुते ग्रामर खे सही तरह इस्तेमालु करणी पवंदी, न त पोइ तव्हांजो एसे बि ग़लति हूंदो, जुमिलो बि ग़लति हूंदो, या जेको बि आर्टिकल वग़ैरह लिखंदव त उहे तव्हांजो ग्रामेटिकल मिस्टेक्स में काउंट कयो वेंदो। थैंक यू।